औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां प्रोफेसर डॉक्टर अब्दुल जब्बार ॾाहिरी तव्हां सां गॾु आहियां प्रोग्राम रमज़ान मुबारक ऐं शरीयत में। अॼोको ॾींहुं तारीख़ जो हिकु अलमनाक ॾींहुं आहे। इन ॾींहं जी असां ॻाल्हि कयूं त उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं हज़रत अली करमुल्लाह वजह जी शहादत थी। हज़रत अली करमुल्लाह वजह जी पैदाइश खाना काबा अल्लाह जे घर में थी। हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु खे इहो शर्फ़ हासिलु थियो त पाण ॿारनि में सभ खां पहिरियां इस्लाम क़बूल फ़रमायूं। अॼोको असांजो प्रोग्राम हज़रत अली करमुल्लाह जी शहादत जे हवाले सां आहे ऐं असां सां गॾु जनाब मौलाना मुफ़्ती मौलाना मंज़ूर अमन साहब आहिनि। साईं जन खे मां भलीकार चवंदुसि। साईं अस्सलामु अलैकुम। तव्हां अॼु आयो ऐं अॼोको हिकु ॾुखे ऐं ॾुखोईंदड़ मौक़े ते असां तव्हांखे दावत ॾिनी आहे त तव्हां हिन प्रोग्राम में असांखे ख़ासि तौर ते हज़रत अली साईं जन जी हस्ती जे मुतलिक़ मालूमात ॾियो। साईं जन जी जेका विलादत बासादत थी उहा मां अॻु में ई ॿुधाई खाना काबा में थी। थोरो उन ते रोशनी विझो त जीअं असांजा नाज़रीन आहिनि उन्हनि खे सही तौर ते मालूमात मिले। नहमदुहु नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ालन नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन कुन्तु मौलाहु फ़अलियुन मौलाहु औ कमा क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मौज़ू तमामु अहम आहे। हिन मौज़ू जा कई पहलू आहिनि। हिकु पहलू न आहे तव्हां मुतालिक़ पुछा कयो हज़रत अली जे विलादत जे मुतालिक़, ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे जेका हस्ती जेतिरी वॾी हूंदी आहे उन जी विलादत बि ओतिरी अहम हूंदी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ऐलान नबुवत खां तक़रीबन 10 साल पहिरें हज़रत अली उल मुर्तज़ा पैदा थिया ऐं हज़रत अली उल मुर्तज़ा जे वालिदह मादह जो नालो हज़रत फ़ातिमा बिनते असद आहे। हज़रत अली जो पीउ सैयदना अबू तालिब जो हज़रत अली जा पीउ आहिनि ऐं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा चचा आहिनि। त हज़रत अली गोया के पैदा थियण खां पोइ त पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका परवरिश आहे उहा बि संदन चाचे हज़रत अबू तालिब कई। त गोया के हज़रत अली ऐं हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गॾु रहण जो तमामु घणो अरसो रहियो। मसइलो खाना काबा जे विलादत जो आहे। हाणे इहो मसइलो ज़ाहिर ॻाल्हि आहे दौरान तवाफ़, छो त तवाफ़ जेको आहे खाना काबा जी इबादत इहा यानी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में ई उहो सिलसिलो हलंदड़ हो। छो त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे जेके मके जा कुरैश आहे उहे दीन इब्राहिमी ते हा। उहे मस्जिद जा ऐं बनु हाशिम ख़ासि करके इहे खाना काबा जा वली हा। खाना काबा खे उहे संभालींदा हुआ। त उन्हनि जूं जेके औरतूं हुयूं उहे बि खाना काबा में तवाफ़ कंदियूं हुयूं। त उन तवाफ़ जे दौरान हज़रत बीबी साहिबा खे विम जा सूर महसूसु थिया। तंहिंजे करे किताबनि में अचे थो त हज़रत अली करमल्लाह वजहू जी विलादत खाना काबा में थी आहे। तंहिंजे करे हज़रत अली खे मौलूद काबा चयो वेंदो आहे, यानी जंहिंजी विलादत जेको आहे सो काबे में थी आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे तमामु मस्जिदनि खां अफ़ज़ल काबो आहे। अहिड़े तरीक़े सां अहिड़ी शख़्सियत जो उते पैदा थियणु इहो बि हिकिड़ो वॾी अहम ॻाल्हि आहे। इन खां अलावा ईअं तारीख़ जे किताबनि में ॿियनि साहबनि जे बारे में बि अचे थो। हज़रत हकीम बिन हिज़ाम मुस्लिम शरीफ़ जे अंदरि आहे त हज़रत हकीम बिन हिज़ाम जी बि विलादत खाना काबा में थी आहे। बहरहाल ही एज़ाज़ आहे जिन जे लाइ हज़रत अली खे हिकु गुणो एज़ाज़ न आहे। हिन पासे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि, हिन तरफ़ हज़रत अबू तालिब आहिनि, त हिन तरफ़ जेको आहे सो हज़रत अली जी जेका हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां रिश्तेदारी आहे, ताल्लुक़ आहे, त हीअ शख़्सियत कंहिं हर लिहाज़ सां मर्तबे ऐं शान जोगू शख़्सियत आहिनि, जंहिंजी नंढपिण खेलणु कूदणु पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु थी हुजे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सम्झो के गोद में उन्हनि जी उन्हनि सां गॾु हुननि पंहिंजो टाइम गुज़ारियो हुजे, त इहा वॾी अज़मत जी ॻाल्हि आहे। साईं जन फरमायो त साईं जन जी जेका विलादत थी खाना काबा में, ऐं साईं जन तमामु बहितरीनु जुमिलो इस्तेमालु कयो। जेॾी वॾी हस्ती हज़रत अली
करबला वजह जी हुई ऐं अहिड़ी ई तमामु मोतबर जॻह ते साईं जन जी पैदाइश थी। साईं जन ॿुधायो त साईं जन जी जेका हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु वक़्तु गुज़रंदो हुयो, हिकिड़े घर में रहंदा हुया ऐं जॾहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐलान नबूत फ़रमायो त दावत ॾियणु शुरू कयूं त हज़रत अली साईं खे जॾहिं दावत मिली त साईं जन पाण उहा दावत ख़ुशी सां क़बूलु फ़रमाई। मां साईं जन खां इहो पुछा कंदुसि त इहो वाक़ियो जेको थियो साईं इन ते तफ़सील सां रोशनी विझो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं वेंदा हुआ ग़ार जे अंदरि इबादत कंदा हुआ ऐं जॾहिं पाण करीम अलैहिस्सलाम जे मथां वही नाज़ुल थी ग़ार जे अंदरि, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिधा घर आया। हज़रत बीबी ख़दीजा खे अची इहो ज़िक्र कयूं त अहिड़े नमूने सां फ़रिश्तो आयो, छो त पाण करीम सल्लम तक़रीबन 40 ॾींहं ग़ार में जेको आहे सो वेंदा हुआ ऐं उते जेको आहे सो ग़ार हिरा जे अंदरि पाण इबादत कंदा हुआ। त हिकिड़े ॾींहुं उहो जिबरील आयो, तफ़सीली वाक़ियो आहे, मां मुख़्तसरन अर्ज़ु कयां थो छो त टाइम जे हिसाब सां बि इहो शइ पंहिंजी जाइ ते आहे। त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची करे बीबी ख़दीजा खे ज़िक्र कयो त हीउ जेको वाक़ियो मूंसां थियो अहिड़े नमूने सां, त हज़रत बीबी ख़दीजा पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तसली ॾिनी त घबराइण जी ॻाल्हि न आहे ऐं पंहिंजे सौट मां हज़रत वर्का बिन नौफल रज़ी अलाह ताला अन्हु खे उहो छो त किताबनि खां वाक़िफ़ु हुयो त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैदा थियण जो ज़िक्र, नबूवत जो ज़िक्र तौरात ऐं इंजील जे अंदरि मौजूदु हुयो। हू पढ़ियल लिखियल हुन पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हीउ हाज़न नामूस, हीअ जेका उहा शइ जेका अलाह नबियनि खे अता कंदो हो, तव्हां ख़ुशि नसीब आहियो, तव्हांखे नबूवत मिली वई। त औरतुनि में पहिरें हज़रत बीबी ख़दीजा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां यानी इस्लाम क़बूल कयो। ज़ाहिर ॻाल्हि आहे हज़रत अली उल मुर्तज़ा हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गॾु रहंदा हुआ। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे वेझड़े जो क़ुरान करीम में अलाह फरमाए व अंज़िर अशीरतकल अक़रबीन, ऐं मुंहिंजा नबी पंहिंजे माइटनि खे क़रीबनि खे डिॼार। त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तबलीग जी इब्तिदाई पंहिंजे घरां कई त हज़रत अली रज़ी अलाह ताला खे दावत ॾिनो। नंढनि ॿारनि मां सभिनि खां पहिरें इस्लाम जंहिं शख़्सियत क़बूल कयो उहो हज़रत अली अल मुर्तज़ा रज़ी अलाह ताला अन्हु हुआ, जंहिं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां कलमो पढ़ी करे उहो इस्लाम जे अंदरि दाख़िल थिया। नाज़रीन, इंतज़ार कजो, असां वञूं पिया नंढड़ी साई जी तरफ़, त नंढड़ी साई खां पोइ वरी मिलंदासूं प्रोग्राम रमज़ान मुबारक ऐं शरीयत में। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मां प्रोफेसर डॉक्टर अब्दुल जब्बार ॾाहिरी तव्हां सां गॾु आहियां। प्रोग्राम रमज़ान मुबारक ऐं शरीयत में असां वरिती हुई नंढड़ी साही ऐं असां जूं ॻाल्हियूं हज़रत अली करमला वजह जे मुतालिक़ हलंदियूं रहंदियूं। असां सां गॾु प्रोफेसर मंज़ूर अहमद खोसो साहिबु आहिनि। त मां साईं जन खां हिते इहो पुछा करणु चाहींदुसि त हज़रत अली करमला वजह जिन बि जंगुनि में शिरकत कई, पाण बेजिगरी सां, बहादुरी सां, जवान मर्दी सां विढ़िया, अलाह जी राह में जिहाद फ़रमायूं। तव्हां उन अहिड़े जेके ख़ासि को तारीख़ वाक़िया आहिनि उन्हनि ते रोशनी विझो त जीअं असांजे नाज़रीन खे हज़रत अली करमला वजह जी बहादुरी जो दर्स मिले। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जंग बदर में बि हज़रत अली शरीक रहिया, जंग उहद में बि हज़रत अली शरीक रहिया, हज़रत अली ख़ैबर जे अंदरि बि शरीक रहिया, हज़रत अली सुलह हुदैबिया वारो वाक़ियो, इहो सभु जेके वाक़िया आहिनि हिनमें हज़रत अली पेश हुआ। जंग बदर त हिकिड़ो इतफ़ाक़ी वाक़ियो हो जो हिकिड़े काफ़िले खे उन्हनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबनि सां गॾिजी चंद उठ हुआ, चंद सवारियूं उन काफ़िले जे रोकण जे ॾींहं सां विया, त हज़रत अली बि उन में गॾु हुया। त हज़रत ओचितो उन्हनि मके वारनि खे ख़बर पइजी वियो, अबू सुफ़ियान वारा, अबू सुफ़ियान तॾहिं मुस्लमान कोन थियो, उहो बि हिकिड़ो लश्कर वठी करे हिते जंग बदर जे मैदान में इहो मुक़ाबिलो थियो। अलाह साईं जंहिं महिल अंसारी साहबी मैदान में निकिता त कुरैश जेके ज़ाहिर आहे उहो बि कुरैशी आहे, उन्हनि चयो त असांजे मुक़ाबले में कुरैश अचनि
असांजे मुक़ाबले में जेको आहे सो कुरैश अचनि, असांखे अंसारनि सां न आहे मुक़ाबिलो करिणो। असांजे माना छो त इहे अरबनि में इहा ख़ानदानी जेका शइ हूंदी उनखे उहो वॾो रखंदा हुआ, ॿियनि लफ़्ज़नि में चइजे हू चवंदो असांजे जोड़ जा जोड़ जो हुजे। त हज़रत अली साईं मुक़ाबले में पाण करीम सां हज़रत अबू उबैदा बिन जराह हिकिड़ो ॿियो सहाबी ऐं इहे जेको आहे सो मैदान में आया ऐं हज़रत अली जो मुक़ाबिलो वलीद सां थियो। जंहिं महिल वलीद साम्हूं आयो ऐं हज़रत हमज़ा बि जेको आहे सो इन लड़ाई में पेश हो, छो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वेझा अज़ीज़ कुरैशी इहे हा। हज़रत अली जेको आहे सो वलीद खे जेको आहे सो ख़तमु करे मारे छॾियो। उन खां पोइ हज़रत हमज़ा जेको आहे सो शैबा खे क़तलु कयो। हीअ अबू जहल जा जेको आहे शैबा उतबा इहे अबू जहल जा पुट हुआ। त अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो इहे हिते जेको आहे सो क़तलु थिया ऐं इन ई जंग में जेको आहे सो अबू जहल बि जेको आहे सो क़तलु थियो, जेको मके वारनि जो सरदार आहे। के माण्हू मशहूरु ईअं इतफ़ाक़ी लाइल्मी जे करे चवंदा आहिनि त अबू जहल नबी सल्लम जो चाचो आहे, ईअं न आहे, कुरैश मां आहे, सरदार हुयो। बाक़ी अबू लहब जेको आहे पाण करीम अलैहिस्सलाम जा चाचा हुआ ऐं अबू जहल जेको आहे सो उहे चाचा न हुआ बल्कि कुरैशी आहे। ख़ानदान में अॻे रिश्तो मिले थो। जंहिं लश्कर में मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण क़यादत कनि ऐं हैदर करार जहिड़ा शेर उन लश्कर में हुजनि त तव्हां ॿुधायो त उन केॾी दिलेरी हूंदी उन्हनि जे अंदरि, उन वेढ़नि जो केॾो जज़्बो हूंदो। त हज़रत अली जंग बदर में बि शरीक थिया, जंग उहद में बि शरीक थिया। जंहिं महिल पाण करीम सल्लम ज़ख़्मी थी पिया, साहबनि जे अंदरि इंतशार पैदा थी वियो त पाण करीम सां फिर हज़रत अली आया जंहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अची तसली ॾिनो ऐं जेको आहे सो हज़रत बीबी फातिमा उहो जेको आहे सो कपह पुसाए करे। अहिड़े तरीक़े सां वरी जंग ख़ैबर जो आहे। ख़ैबर जो त वाक़ियो माशाअल्लाह अज़ीम आहे। इनखे जेकॾहिं टाइम हुजे त उनखे तव्हां हींअर ई जेको आहे सो अॻिते कंटिन्यू करे सघो था त ख़ैबर जे मौक़े ते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु मां झंडो उनखे ॾींदुसि, कई ॾींहं ताईं घेरो रहियो, अॼु मां उन माण्हू खे झंडो ॾींदुसि युहिब्बुल्लाहु व रसूलहू, जंहिंसां अलाह बि मोहबत करे थो, अलाह जो रसूल बि मोहबत करे थो। पोइ पाण करीम फ़दा आलियुनि हज़रत अली खे सॾियऊं। हज़रत अली जी अखि में तकलीफ़ हुई, पाण करीम सल्लम लुआब दहन पंहिंजो हज़रत अली जी अखि जे मथां हईं। हज़रत अली खे शिफ़ा मिली वियो ऐं उन्हनि झंडो खणी जेको आहे सो मैदान में लथा। उन्हनि जे मुक़ाबले में जेको माण्हू लाहियो ख़ैबर जो उहो उनजो नालो मरहब हो। चई मां मरहब आहियां, मुंहिंजो नालो इहा आहे त मां ईअं माण्हुनि खे जेको आहे सो करे छॾींदो आहियां। हज़रत अली उनखे ख़बरदार कयो, मां जेको आहे सो मुंहिंजो नालो सम्मतनी उम्मियल हैदरू, मुंहिंजी मां मुंहिंजो नालो हैदर रखियो आहे। मां उन झंगल जे शींहनि वांगुरु जेको आहे सो मैदान जे मथां छुपकी करे जेको आहे सो हमिलो कंदो आहियां, चुभी करे हमिलो कंदो आहियां ऐं जो शेर आहियां। ऐं हज़रत अली जे मथां हुन हमिलो कयो, उन्हनि जो हमिलो घुसी वियो। हज़रत अली जीअं हुनजे मथां शेर ख़ुदा तलवार जो वार कयो त हुनजा 2 टुकड़ा थी विया। नाज़रीन, ही हुया जेके असां तव्हां सां ॿुधाया पिए हज़रत अली करमला जी बहादुरी जा किसा। अञा बि असां जारी रखंदासूं पर वक़्तु थी वियो आहे नंढड़ी साई जो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां प्रोफेसर डॉक्टर अब्दुल जब्बार ॾाहिरी तव्हां सां गॾु आहियां नंढड़ी साई खां पोइ प्रोग्राम रमज़ान मुबारक ऐं शरीयत में। असां सां गॾु तव्हांखे ख़बर आहे प्रोफेसर मंज़ूर अहमद खोसो साहिबु ॼाणा आहिनि। साईं हज़रत अली करमला वजह जा जेके फ़ज़ाइल मराकिब आहिनि उहे कहिड़ा आहिनि उहे बयानु कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अहादीस जे जॾहिं महिल किताबनि खे पढ़ियो थो वञे, जीअं सही आहिनि, सही बुख़ारी, सही मुस्लिम, तिरमिज़ी, अबू दाऊद, नसाई ऐं तमामु जेके अहादीस आहिनि मिशका शरीफ़, उते बाब फ़ज़ाइल मनाकिब अहल बैत जे हवाले सां बि आहे ऐं बाब फ़ज़ाइल अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला सां बाक़ाइदा अहादीस जे अंदरि बाब ॿधल आहिनि त हज़रत अली जो फ़ज़ीलत ऐं हज़रत अली जो मक़ाम छा आहे। पहिरियों जेको पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली खे हिकिड़े जंग जे मौक़े ते पाण विया हुआ तबूक ते, त हज़रत अली खे पोइ हिते छॾे हा। त हज़रत अली थोरा ॾुखीरा थिया त मूंखे जेको आहे सो जिहाद जे जंग जे अंदरि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छो न वठी आहे। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु हज़रत अली खे फरमायो, अली तो इन ॻाल्हि जे मथां राज़ी न आहीं त तूं मुंहिंजी जाइ ते ईअं ई जीअं मूसा अलैहिस्सलाम जे जाइ ते हारून अलैहिस्सलाम हो। त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जंहिं वक़्तु कोहे तूर ते मथां विया त हज़रत हारून अलैहिस्सलाम खे पोइ हिते छॾे विया। फरमायूं त अंत बि मिनी बि मिसले हारून व मूसा, तूं ईअं ई जीअं मूसा अलैहिस्सलाम जे जाइ ते हारून अलैहिस्सलाम आहे, तूं ईअं ई, पर मूंखां बाद को ॿियो नबी न ईंदो, लेकिन तूं ईअं ई जीअं मूसा अलैहिस्सलाम जे लाइ हारून।
यानी इहो हज़रत अली हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली जे लाइ फरमायो। ॿिए दफ़े पाण करीम सलाम हिकिड़े हज़रत अली जंग ते हलिया विया, पाण करीम सलाम हिकिड़ो पकल गोश्त आयो, कंहिं जानवर जो पकल गोश्त आयो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन गोश्त खे ॾिसनि पिया ऐं दुआ पिया घुरनि, अल्लाहुम्मा ला तुमतनी हत्ता तुरियन अलीअ, ऐं अलाह मूंखे एसी ताईं मौत ॾे न ॾिजांइ जेसीं मां अली खे न ॾिसां। अल्लाहुम्मा आते बि अहब ख़ल्क़िक मिनका, अलाह जेको तुंहिंजे मख़लूक में तोखे वधि खां वधि महबूब आहे उहो अची अॼु मूंसां खाए। फरमाइनि था फजा अलीयुन फ़अकल माहू, पोइ हज़रत अली मुर्तज़ा आया ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां उहो पकल गोश्त खाधऊं। त एॾी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली जी फ़ज़ीलत खे बयानु कयो आहे। ऐं ॿियूं कई अहिड़ियूं हदीसूं आहिनि जिन जे अंदरि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली खे जेको आहे सो उनजी तारीफ़ कई आहे, उनजी फ़ज़ीलतनि खे बयानु कयो आहे ऐं उन जी हर मामले खे हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उजागर कयो आहे। उहो छाजे लाइ? सिर्फ़ु इन जे करे न त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हज़रत अली सां रिश्तेदारी हुई या का माइटी हुई, इन सबब जे न, उन करे जो हज़रत अली उते जिथे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चाहत हूंदी, हज़रत अली उहो कमु कंदा हुआ जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मंशा जे मुताबिक़ हूंदो हो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हर जॻह ते हज़रत अली गॾु हूंदा। हिकिड़े दफ़े हज़रत अली फरमाइनि था त असां पहाड़ ते चढ़ियासीं, हज़रत अबू बकर सिद्दीक़ बि हुजनि, हज़रत अली बि हुजनि, हज़रत उस्मान बि हुजनि, ऐं साईं असां पहाड़ ते चढ़ियासीं ऐं पहाड़ हीअं ॾकणु लॻो। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन पहाड़ खे उहिद खे चयो, छाजे लाइ ॾकी थो? फ़इन अलैक नबीयुन व सिद्दीक़ून व शहीदान, ऐं पहाड़ तूं छाजे लाइ हिली थो? बेशक तुंहिंजे मथां हिकिड़ो नबी आहे, हिकिड़ो सिद्दीक़ आहे, ॿ शहीद आहिनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली की जी शहादत हज़रत अली साईं जे ज़िंदगी में फरमाए चुका आहे। ॿिया त जेका न शहादत उहा जेका माण्हू चवंदा आहिनि त शहादत आहे, ऐं बजाए तव्हां मुंड में इहा ॻाल्हि कई त हिकिड़ो अज़ीम सान्यो हादिसो आहे, लेकिन शहादत नेमत आहे। जेकॾहिं शहादत मुसीबत हुजे हा त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं बि शहादत न घुरनि हा। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह खां इहो घुरंदा हुआ, अलाह सां अलाह मर्ज़ुकनी शहादतन फ़ी, ऐं अलाह तूं मूंखे शहादत ॾे, मां अलाह खां इहा शइ चाहियां थो, अन उक़्तल सुम ओया सुम उक़्तल सुम ओया, मुंहिंजी दिलि चाहे थी त मां अलाह जे रस्ते में क़तलु कयो वञा, वरी ज़िंदा कयो वञा, वरी क़तलु कयो वञा। त इहा जेका मर्तबो इहो शान आहे न, इहो शहादत अलाह नसीब वारनि खे अता कंदो आहे। शहादत वॾी दौलत आहे। शहीद माण्हू जो खून अञा ज़मीन ते किरंदो न आहे, पहिरें हुनजो रूह जेको आहे सो जन्नत जे अंदरि पूॼो वेंदो आहे। शहीद खे शहीद छो चवंदा आहिनि? इन जे करे चवंदा आहिनि शहीद माना हाज़ुर थियल, उहा अञा ज़मीन जे मथां हुनजो खून जो कतरो न किरंदो आहे, पहिरें उहो अलाह वटि हाज़ुर थी वेंदो आहे। त इन शहीदनि जे अंदरि जेको हज़रत अली खे मक़ाम मिलियो, हज़रत अली इन मर्तबे ते पहुता, ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहबत ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़क़त ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका हज़रत अली सां जेकी मुहबत आहिनि, जेके सफ़र आहिनि, गॾु खाइण आहे, गॾु पीअण आहे, ऐं इल्मु जेका हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां तमामु सहाबा खे मिलियो, पर जेका इल्मु हज़रत अली खे मिलियो, जंहिंजे लाइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अन मदीनतुल इल्म, मां इल्म जो शहर आहियां, अन मदीनतुल इल्म व अलीयुन बाबो हा, मां इल्म जो शहर आहियां ऐं अली उन जो दरवाज़ो आहे। त हज़रत अली खे बाबुल इल्म चवंदो आहे, जीअं सिंध खे बाबुल इस्लाम चवंदा आहिनि, हज़रत अली बाबुल इल्म आहे, इल्म जो दरवाज़ो आहे। साहबनि खे जॾहिं बि को मसइलो दरपेश ईंदो हो त उहे साहब किराम हज़रत अली खां पुछंदा हुआ। ईवन ख़ुलफ़ाए सलास जी ख़िलाफ़त जे दौरान हज़रत अली चीफ जस्टिस हुयो, काज़ी उल क़ुज़ात हो। हीअ नहजुल बलागा किताब साम्हूं रखियलु आहे। इन किताब जे अंदरि जंहिं महिल हज़रत उमर फ़ारूक जो लश्कर कुशी जी इरादो कयो त पाण हज़रत अली खां मशवरो वरितऊं त मूंखे ॿुधायो त मां रूम ॾे लश्कर मोकिलियां, मां पाण वञा या न वञा, ऐं शाम ॾे लश्कर मोकिलियां, मां पाण वञा न वञा। हज़रत अली हज़रत उमर फ़ारूक खे फरमायो, हिकिड़े ख़ुतबे में ईअं फरमायो चई तव्हांजी मिसाल ईअं आहे जीअं चकी जे अंदरि हिकिड़ो चकी जेका हलंदी आहे उन में हिकिड़ो किल हूंदो आहे। कील जे वांगुरु आहे, जेकॾहिं किल टुटी वञे त उहे दाणा बिखिरजी वेंदा,
ॿिए जाइ ते फरमाइनि था तव्हांजो मिसाल ईअं हिकिड़े हार वांगुरु आहे, यानी हज़रत अली खे हज़रत उमर खे फरमाइनि था त तव्हांजो मिसाल हार जे धागे वांगुरु आहे, यानी मोतियुनि साहबा खे तशबीह मोतियुनि सां ॾियनि था ऐं हिन खे जेको आहे सो हार सां तशबीह ॾियनि था। जेॾी महिल धागो टुटी वेंदो त इहे दाणा बिखिरजी वेंदा, तंहिंजे करे तव्हां न वञिजो। गोया कि हज़रत अली जेका मशवरो बि ॾींदो हो उन खे बि अमानत सम्झी करे ॾींदो हो, छो त इहा हज़रत अली जे गुठी में पियल हुई हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे। साईं जन हज़रत अली करमुल्लाह वजह जा जेके फ़ज़ाइल बयानु कया उहे असांजे लाइ हिकु असांखे दर्स ॾियनि था। असां इन्हनि फ़ज़ाइल मां सबक़ हासिलु कयूं ऐं असां उन वाट ते हलूं जंहिं वाट ते हज़रत अली करमुल्लाह वजह हलिया। साईं जन हिते हिकु अहम ॻाल्हि कई त शहादत नेमत आहे, पर इन में को शक कोन्हे त हज़रत अली करमुल्लाह वजह जहिड़ा अज़ीम हस्ती जॾहिं शहीद थिया त उन सां मुस्लमाननि खे तमामु घणो रंज पहुतो, तमामु घणो ॾुखु थियो। शहादत जो मर्तबो इन खां कंहिंखे इनकार कोन्हे, पर हज़रत अली करमुल्लाह वजह जहिड़ी हस्ती असांखां जुदा थी वञे ऐं असांखे रंज न थिए, असांखे ग़म न थिए, इहो थी कोन थो सघे। साईं हज़रत अली करमुल्लाह वजह जी जेका शहादत थी उहा मस्जिद में पाण ते वार थियो। इन वार ऐं उन खां पोइ जेका शहादत थी इन जी तफ़सील बयानु कयो त महिरबानी थींदी। हज़रत अली पंहिंजा ख़िलाफ़त जा 4.5 साल जेके गुज़ारिया इहे तमामु कठिन तरीक़े सां, छो त हज़रत अली खे जेका शइ मिली उहा हज़रत अमीर उस्मान जी शहादत खां पोइ मिली ऐं हज़रत अमीर उस्मान शहीद थिया त उन को झगड़ो को फॾो न करायो। हालांकि हज़रत अली पंहिंजा ॿई शहज़ादा इमाम हसन ऐं हुसैन हुनजे दरवाज़े ते मोकिलिया। दुश्मन ॾिठो त शेर ख़ुदा जा पुट आहिनि त दरवाज़े खां न विया, पोएं पासे खां चढ़ी करे हज़रत उस्मान खे शहीद कयूं ऐं हज़रत उस्मान ओॾी महिल क़ुरान मजीद जी तिलावत करे रहिया हुआ। तंहिंजे करे चवंदो न क़यामत जो ॾियारो हूंदो, कंहिंजी शहादत जो करबला जो मैदान ॾींदो, कंहिंजी शहादत जो गवाही जंग बदर ॾींदो, कंहिंजी गवाही जेका शहादत जो मस्जिद ॾींदो। पर हज़रत अमीर उस्मान जी शहादत क़ुरान मजीद जी आयत ऐं क़ुरान फसयकफ़ीकहुमुल्लाहु वहुव समीउल अलीम उन जे मथां खून जो कतरो किरो। अहिड़े तरीक़े सां हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत थी आहे। पाण निमाज़ ते वञनि पिया, छो त इहो हिकिड़ो प्रोग्राम ठाहियो चंद साहबनि खे विड़ाइण जे लाइ, मजूसिन यहूदिन जी साज़िश हुई। अब्दुर्रहमान बिन इब्न मुलजिम उन इहो प्रोग्राम बणायो, ज़हर आलूदा तलवार करे हू जेको आहे सो हज़रत अली जंहिं महिल निमाज़ पे वञनि पिया, ऐलान कंदा वञनि पिया सलात सलाम, हुन जेको आहे सो हज़रत अली खां निमाज़ जे वेंदे रस्ते जे अंदरि मस्जिद जे अंदरि हज़रत अली जे मथां तलवार सां वार कई ऐं हू पोइ भॼणु लॻो। त हज़रत इमाम हसन जेको आहे सो पोयां अचनि पिया, छो त हज़रत अली जो उसूल हूंदो त जेॾी महिल ॿाहिरि निकिरंदा त निमाज़ जी दावत ॾींदा। कूफे जामिया मस्जिद जा पाण इमाम हुआ, पाण जेको आहे सो हुते जेको आहे सो हूअं त इमाम उम्मत आहिनि, पर जेॾी महिल निमाज़ जे हवाले सां मां चवां त हिकिड़ो पेश निमाज़ जो माण्हू निमाज़ पढ़ाईंदो आहे, अहिड़े हवाले सां त पोइ हज़रत इमाम हसन उन जे मथां पंहिंजी लोई उछलाई, चादर सर्दी जो मोकियो हो ऐं उहो क़ाबू थी पिया। ऐं पोइ हुन जेको आहे सो हज़रत अली हुन जेको आहे सो उन तलवार पोइ हज़रत अली फरमायो त जेकॾहिं मां ज़िंदा थींदुसि त पोइ मां हिन जो फ़ैसिलो पाण कंदुसि, न त पोइ हिन खे जेको आहे सो मुंहिंजे पोयां तव्हां मोकिले छॾिजो। त हज़रत अली जी जेका शहादत आहे इहा जेको आहे सो निमाज़ जे वेंदे, यानी एतिरी निमाज़ अहम आहे, अहले बैत वटि निमाज़ जी एॾी अहमियत आहे जो हू वेंदे किंदे एसी ताईं जो उनजी शहादत बि निमाज़ जे अंदरि थी। अहिड़े तरीक़े सां हज़रत अली जा साहिबज़ादा हज़रत इमाम हुसैन, इहो हिकु अलॻि मौज़ू आहे करबला जो, लेकिन उन्हनि बि जेका शहादत माणी सा सजदे में माणी, उन बि जेका शहादत हासिलु कई निमाज़ जे दौरान कई। त इहे ख़ुशनसीब माण्हू आहिनि, उन्हनि खे निमाज़ सां क़ुरान सां एॾी मुहबत हूंदी हुई, उहो न क़ुरान खां जुदा थी सघंदा, न क़ुरान उन्हनि खां जुदा थी सघे। साईं जन ॿुधायो त हिकु मलून अब्दुर्रहमान इब्न मुलजम जॾहिं हज़रत अली करमुल्लाह वजह नमाज़ लाइ विया पिए त ज़हर आलूद तलवार सां हमिलो कयो ऐं हज़रत अली करमुल्लाह वजह 2 ॾींहं इन वार जे करे तकलीफ़ में रहिया ऐं आख़िरकार 21 रमज़ान मुबारक ते पाण अल्लाह ख़ालिक़ हक़ीक़ी सां मिला ऐं पाण शहादत जे आला रुतबे ते फ़ाइज़ थिया। हज़रत अली जी शहादत, हज़रत अली करमुल्लाह वजह जी शहादत
आलम इस्लाम लाइ हिकु तरफ़ जेको ॾुखोईंदड़ वाक़ियो हुयो, ॿिए तरफ़ इहो बि हुयो त हाणे जेके मुस्लमान आहिनि उन्हनि जो छा थींदो। तारीख़ ॿुधायो त हज़रत अली जी शहादत खां पोइ जेके मुस्लमान हुया उहे उन्हनि जे लाइ हिकिड़े जॻह ते गॾु थी रहणु ॾाढो ॾुखियो थियो ऐं उन खां पोइ जेके हुक्मरान बणिया ऐं उन्हनि मुस्लमाननि खे जेको आहे उहा क़यादत फ़राहम न कई, उहा अॻुवाणी न मिली जेका हज़रत अली करमल्ला वजह जेका आहे उहा अता कई।